अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। अॼु जो पंहिंजो जेको लेक्चर आहे टू डे पास पेपर सिंधी पोर्शन SST टेस्ट MCQs पेपर नंबर D आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन हैदराबाद। असां वटि पर्चो आहे हैदराबाद सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको D जो पोर्शन आहे D टाइप वारो जेको पर्चो आहे उन जो सिंधी वारो पोर्शन 41 सवाल खां स्टार्ट आहे। वीडियो जेको उर्दू जो बि असीं तयारु करे रहिया आहियूं ऐं जेको इस्लामियात ऐं जेके सिविक्स या जेके अंग्रेज़ी आहिनि या सोशल स्टडी आहे जनरल नॉलेज आहे जेके आहे उहे सभिनी जा वीडियो तयारु आहिनि उहे बि अपलोड कयूं पिया। हिन खां बाद में उन्हनि जो वारो आहे उहे अपलोड कयूं था फ़ौरन ई। सो वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो। जिन चे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो सब्सक्राइब करे वठनि जीअं उन्हनि खे अहिड़ा नवां वीडियो ऐं पास पेपर जा मुकमल वीडियो मिली सघनि। सो वीडियो स्टार्ट कंदासीं। वीडियो स्टार्ट थियण खां पहिरीं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो, महिरबानी। अचूं था पाण 41 नंबर ते। सिंधी ॿोलीअ जो मयारी अल्लाह जो कहिड़े लहजे खे चयो वेंदो आहे? इन जो जवाबु आहे जे टिकंदो होला तव्हांखे रहनुमाई थींदी वेंदी विचोले लहजे खे। ठीकु आहे। 42 नंबर सवाल आहे ग़रीबनि जो विरसो नाविल सिंध जे कहिड़े नामियारे लेखक जी तख़लीक़ आहे? जवाबु आहे नारायण दास बंबाणी। ठीकु आहे, बंबाणी। उन खां बाद में अचूं था हेठि 43 नंबर सवाल आहे 43 नंबर सवाल खटी चादर धोती धोए थो हिन जुमिले में फ़इल में कहिड़ो क़िस्म इस्तेमालु थियल आहे? सो इन जो जवाबु आहे फ़इल मुतअदी। ठीकु आहे, बी जवाबु आहे फ़इल मुतअदी। सिंधी ॿोलीअ में वाविल अखरनि खे छा चयो वेंदो आहे? इन जो जवाबु आहे हुर्फ़े इल्लत। हुर्फ़े सही उन्हनि खे जिन जा मतिलबु उचार न हूंदा आहिनि, जिन सिर्फ़ु उहे सही आवाज़ु कढंदा आहिनि। ठीकु आहे, हुर्फ़े तहजी वरी कहिड़ा अखर आहिनि, हुर्फ़े इज़ाफ़त वरी कहिड़ा अखर आहिनि। ठीकु आहे, इहे मतिलबु मुकमल वीडियो पोयां लिखियल आहिनि। अॼु खां 2-3 महीना पहिरियां मूं जॾहिं स्टार्ट कयो हो चैनल तॾहिं खां ई मतिलबु आहिनि। बहरहाल अॻिते हलूं था। 45 नंबर सवाल आहे कनी कामन कया कीअं भंबोर लय करहा शाह लतीफ़ जे हिन मिस्र में लफ़्ज़ किरहा जी माना छा आहे? इन जो जवाबु आहे उठ। डी जवाबु आहे, इन जो जवाबु आहे उठ। करिया लफ़्ज़ माना उठ आहे। ज़फ़र जे गाॾी पुराणी थी वई आहे हिन जुमिले में इस्म जी हालत कहिड़ी आहे? इस्म जी हालत मफ़ूली आहे। ठीकु आहे, ए जवाबु आहे इन जो। अचूं था 47 नंबर ते मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई 1920 ईस्वी में कहिड़े अख़बार जो असिस्टेंट एडिटर मुक़ररु थियो हो? जवाबु आहे अल वहीद जो। ठीकु आहे, कल्ह वारे लेक्चर में इहे तक़रीबन 3 सवाल हिननि मां कल्ह वारे लेक्चर में हुआ। मूं जेको सिंधी जो लेक्चर कल्ह अपलोड कयो हो पंहिंजे यूट्यूब चैनल ते उन्हनि में इहे 3 सवाल लाज़िम हुआ बिल्कुलु। गज़ल में शाह शहर खे ॿियो छा चयो वेंदो आहे? जवाबु आहे बैतुल गज़ल चयो वेंदो आहे, डी। ठीकु आहे, सचल सरमस्त शाइरीअ जे कहिड़ी सिन्फ़ जो मौजूदु आहे? इन जो जवाबु आहे ए झोलड़ो। अंग्रेज़नि सिंध कॾहिं फ़तह कई? 1843 ईस्वी में। अॼु जा 10 सवाल मुकमल थिया। वीडियो एतिरो वॾो न थियो आहे, लंबो न थियो आहे, नंढड़ो ई वीडियो थियो आहे। हाणे वेट कजो थोरो, हिन चैनल वीडियो खां पोइ उर्दू जो बि तव्हांखे मोकिलींदासीं ऐं ॿियनि जो बि अपलोड कंदासीं। उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजो ई लेक्चर बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। थैंक यू वेरी मच। अल्लाह निगहबान।